अवाजी समातुन ताई रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अज आगड़िया आया सूधा सिराणी, प्यारे पानी तेगू कंदा तिखियूं। भलारे भिड़दणी जे भलारे बैत सां मुझी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ता थिए दुनिया जी कुंड कुड़छ ताईं। जंहिंजा माग बुझे पियो उन्हनि मेड़ी महिरबाननि खे सिक भेरो सलाम शाल क़बूल पवे। 18 सितंबर 2025 ख़मीस जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अवां जी ख़िदमत में हाज़िर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अवां लाइ इहा ई दुआ त शाल जितो जो असुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अवां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़छ में जिते बि रहो सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मज़लूम माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। शाल अवां जा ख़्वाब तबीरनि सां लाव लही सघनि। कुदरती वसीलनि सां मालामाल सबाजड़ी सिंध अॼु जा सूरत हाल जो शिकार आहे। उन में किथे बि का मालिकी नज़र नथी अचे। हक़नि जी हासिलात लाइ जेको बि आवाज़ उथारे थो उनखे भोगनाम भोगणियूं पवनि थियूं, या जॾहिं बि कोई एहतजाज करे थो त उन ते लठबाज़ी ज़रूरु थिए थी ऐं उन्हनि मथां केस बि दाख़िल कया वञनि था। मोरे में जॾहिं मोरे जे मुतासिरनि जी वाहिर लाइ सैयद ज़ैन शाह एहतजाज कयो हो त हुन मथां बि कूड़ा केस दाख़िल कया विया हुआ। काल्ह बि जॾहिं कराची में फ़नकारनि एहतजाज पिया कयो त उन्हनि ते लठबाज़ी बि कई वई ऐं यकतारा टोड़िया विया। शाह अब्दुल लतीफ़ भिटाए जे रिसाले जी बि तौहीन कई वई। मसइला एॾा आहिनि जो हल थियण जो नालो ई नथा वठनि। ईअं लॻे थो ॼण त सिंध जा हुक्मरान हुकूमत हलाइण में मुकमिल तौर ते नाकाम थी चुका आहिनि। अमनाबाद वासी अयाज़ जरवार लिखे थो त सिंध जी मौजूदा सियासी समाजी मुआशी हालतनि ते नज़र विझे त हिकु अहम सुवाल ज़हन में अचे थो त छा सिंध जी हुकूमत वाक़ई हुकूमत हलाइण में नाकाम साबित थी आहे, या मसइला कंहिं ॿिए रुख खां जनम वठनि था। सिंध जा शहर हुजनि या ॻोठ, माण्हुनि जे बुनियादी ज़रूरतनि में पाणी, बिजली, तालीमी, सिहत सभ खां अहम हैसियत रखनि था। पर अफ़सोस सां चवणो पवे थो त अॼु बि केतिरनि ई इलाइक़नि में साफ़ पाणी जी खोट आहे। इस्पतालनि में बुनियादी सहूलियतूं न आहिनि। स्कूलनि जो हाल कंहिं खां बि लिकियलु न आहे। हज़ारे ॿार तालीम खां महरूम आहिनि। जेके स्कूल मौजूदु आहिनि तिन में बि उस्ताद ऐं सहूलियतूं घटि मिलनि थियूं। ॿिए तरफ़ बदउनवानी, रिश्वत, सिफ़ारिश ऐं अक़रबा परवरी अहिड़ियूं बीमारियूं बणिजी वियूं आहिनि जेके निज़ाम खे खाइनि थियूं। आम माण्हू खे पंहिंजनि हक़नि लाइ दरबदर थियणो थो पवे। नौकरियुनि खां वठी तरक़ियाती कम ताईं हर जाइ ते शिकायतूं आहिनि। हुकूमत चवंदी रहे थी त क़दम खयां विया आहिनि, पर माण्हुनि जो एतमाद उन वक़्तु बहाल थींदो जॾहिं अमली नतीजा नज़र ईंदा। रोडनि, इस्पतालनि ऐं स्कूलनि में हक़ीक़ी सुधारा ईंदा। हाणे सवाल इहो आहे त नाकामी मुकमिल हुकूमत जी आहे या सिस्टम में मौजूदु उन रुकावटनि जी जेके सालनि खां सिंध खे पोइते धिके रहियूं आहिनि। अवाम जी नज़र में अलबत्ता अॼु बि हुकूमत पंहिंजे ज़िम्मेवारियुनि खे सही माना में निभाइण में मुकमिल तौर ते नाकाम थी चुकी आहे। साईं मुंहिंजा जिते ॿिया बि मसइला आहिनि उते अमन अमान वारो मसइलो बि अहम आहे। छा कजे जिते किथे बदअमनी जी बाहि भरे पई, को बि इलाइक़ो किथे बि महफ़ूज़ न आहे। नसीराबाद वासी आमिर कल्होड़ो नसीराबादी लिखे थो, हूं त ही किसो पुराणो आहे, पर हींअर जदीद दौर हुअण बावजूदु इंतिहाई ख़तरनाक सूरतहाल इख़्तियार करे वियो आहे। माज़ी में फ़ोरू फुर करण बाद सनोथलो तशदुद कंदा हुआ, कंहिंखे गोलियूं न हणंदा हुआ, पर अॼोका फ़ोरू मुकमिल फुरण बाद गोलियूं हणी ज़ख़्मी करे था वञनि। फ़ोरनि जे हथां केतिरा ई बेॾोह माण्हू गोलियुनि जो खाज बणिजी चुका आहिनि। केतिरा ई ज़ख़्मी थी ज़िंदगी भर लाइ उज़वनि खां महरूम थी विया आहिनि, जिन जो को बि तदारक नज़र नाहे आयो। कंबर शहदादकोट ज़िले में बदअमनी एतिरी त वधी वई आहे जो माण्हू फुरजण बाद पंहिंजूं ज़िंदगियूं बि दाव ते लॻल महसूसु कंदा आहिनि। बदअमनी सबबि हर तबिके जो माण्हू परेशान आहे। कंबर शहदादकोट ज़िले जे हर तालके में बदअमनी जो राज आहे। नसीराबाद जे वापारी सिंध बुक स्टोर जे मुलाज़िम वाहिद चांडियो खां वार थियण जी हद हैदर शाह वटि पुलिस चौकी जे भरिसां 4 लख रुपया, मोबाइल फ़ोन ऐं ॿियो सामान फुर कयो वियो।
फुरबाद खेसि गोली हणी ज़ख़्मी बि कयो वियो। हर शहर जी इहा ई सूरतहाल आहे। मिसकिन माण्हू भोगनाऊं भोगनि पिया। जेकॾहिं सिंध सरकार बि अमन कराइण लाइ के क़दम न खणे त माण्हू आख़िर दांह ॾे त कंहिंखे ॾे। बदअमनी ख़िलाफ़ ऑपरेशन जी ज़रूरत आहे। अमन अमान जी ॻिची में विधियल हथ कढाया वञनि त जीअं थोरो थको माण्हू कंहिं ख़ौफ़ खां आजो थी सघे। साईं मुंहिंजा आख़िर सिंध जी चूंडियल नुमाइंदनि असांखे ॾिनो त छा ॾिनो आहे। इन सूरतहाल ते बरकत अली लगारी लिखे थो, असां सदाईं लिखियो आहे त छा काछे खे चूंडियल नुमाइंदनि 17 सालनि में छा ॾिनो आहे, कहिड़ा तरक़ियाती कम थिया आहिनि। अचो त हिकु नज़र काछे ऐं जोही दादू ताईं विझूं। 2008 खां वठी 2025 ताईं यूसी पट गुल मोहम्मद यूसीअ टोड़ न बिजली न सुठो रोड न रस्ता न ड्रेनेज जो को सिस्टम न सफ़ाई जो निज़ाम। बजट काॾे थी वञे का ख़बर बि न आहे। बिल त हर महीने थियनि था। यूसी टंडो रहीम न बिजली न सुठो स्कूल न वरी को रोड। वरी ॾिसूं था त यूसी छने उन्ही में बि कारी वारा कख न को पीअण जो पाणी। जोही जेको तालको आहे न पीअण जो पाणी न ज़रई ज़मीन लाइ पाणी। बिजली जी 15 कलाक लोड शेडिंग। तालके अस्पताल में त पेनाडोल जी गोरी बि नथी मिले। सिफ़ारिश हुजे त सिहत जूं सहूलियतूं ॾिनियूं वेंदियूं, जंहिंजी सिफ़ारिश न आहे त उन लाइ रेफर सेंटर आहे। वरी अचूं था दादू ज़िले ते, जिते बदअमनी जो त उरूज आहे ई आहे, उहो अलॻि बहस आहे। दादू में 15 कलाक गैस जी लोड शेडिंग, 18 कलाक बिजली गायब, वाटर सप्लाई जो पाणी हफ़्तो हफ़्तो बंदि, नालियूं गटर उथरनि पिया था। बजट जा किरोड़े रुपया किथे ख़र्च थी रहिया आहिनि का ख़बर बि न आहे। दादू जी अस्पताल में कुते जी चक जी वैक्सीन बि नथी मिले। अरबें रुपया बजट सियासी जलसनि जलूसनि ते ख़र्च थी रही आहे। नुमाइंदनि ते केरु एक्शन खणण लाइ तयारु बि न आहे। ग़रीब आवाम खे चूंडियल नुमाइंदनि रोले छॾियो आहे। ग़रीब कंहिं दर दांह खणी वञे। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। नाअहल असांजो मालिया जे उनवान हेठि एडुकेट कोसर फिलपोटो लिखे थी, असांजे निज़ाम शमसी में लखें किरोड़े गिरह आहिनि, पर उन्हनि मां ज़िंदगी फ़क़्ति असांजे गिरह धरती ते वजूद रखे थी। उहो इन करे जो हिते पाणी मौजूदु आहे। पाणी ज़िंदगी लाइ तमामु ज़रूरी आहे। ईअं खणी चइजे पाणी ज़िंदगी आहे। हिन धरती ते 71% पाणी ऐं 29% ख़ुश्की यानी धरती मौजूदु आहे। हीअ धरती जो गोलो अनेक समुंडनि दरियाउनि नदियुनि ऐं बर्फ़ानी पहाड़नि ते मुश्तमिल आहे। पाणी जे करे हिते केतिरियूं ई तहज़ीबूं ऐं सक़ाफ़तूं पिणु वजूद में आहियूं, छो त तहज़ीबूं दरियाउनि जे किनारनि ते वजूद में ईंदियूं आहिनि। सभिनी खां अगाटी ऐं अज़ीम तहज़ीब सिंधु माथरी जी तहज़ीब पिणु सिंधु दरिया जे किनारे ते वजूद में आई। सिंधु दरिया जे तहज़ीबी ऐं तारीख़ी हवाले सां अहमियत पंहिंजी जाइ ते, पर हीउ दरिया असां सिंध वासियुनि लाइ पालींदड़ जी हैसियत रखे थो, छो त हीअ असांजी धरती खे पाणी ज़राइत ऐं वणज वापार जा ज़रिया पिणु मुहैया करे थो। जिते ही दरिया सिंध लाइ साह जेतिरी अहमियत रखे थो, पहाड़नि तां बर्फ़ ॻरण जे करे दरियाउनि में पाणी जो मिक़दार वधी वञे थो त ॿोॾि अचे थी। ॿोॾि हिकु कुदरती आफ़त आहे, जंहिंजे अचण सां ज़राइत, मईशत, इंफ्रास्ट्रक्चर ऐं समाजी तौरु वॾी तबाही थिए थी त उते वरी नाअहल ऐं करप्ट हुक्मरान लाइ पैसे ऐं डॉलर जो कारोबार ओज ते पहुचे थो। हर दफ़े जीअं हिन दफ़े अॻुवाट एमरजेंसी जे नाले में अरबें रुपयनि जा फंड जारी करे बंदनि जे नाले मात्र कम ते लखें रुपयनि जा ठीका पंहिंजे मनपसंदि माण्हुनि खे ॾेई किरोड़े रुपयनि जा कूड़ा बिल पास कराए पंहिंजूं मौजूं माणींदा रहिया। आम माण्हुनि में ख़ौफ़ ऐं हिरास पैदा करे आम ज़िंदगी खे मफ़लूज बणाए माण्हुनि खे पंहिंजे कखाउनि घरनि मां लॾाए उन जा फ़ोटू कढे ग़ैर मुल्की इदारनि खे मोकिले $मिलियन जी इमदाद वठी मछ बणिजी मची मवाड़ थी विया। ऐं अहिड़ी सूरतहाल जी लतीफ़ अकासी कंदे चवे थो, मतो आहीं मछ थला थो थूणा हणी तोजा भाई अच त पाणी पुने ॾींहड़ा। सिंधु दरिया ते अॾियल बैराजनि मां सखर बैराज सभ खां वॾो ऐं अहमियत जो हामिल आहे। बैराज पाणी जे वहिकरे खे क़ाबू में रखणु, ॿोॾि जे ख़तरे ऐं नुक़सान खे घटाइण लाइ ठाहिया वेंदा आहिनि, पर जॾहिं बैराज नाक़स हालत में हुजण ऐं उन्हनि जी मरमत नाकाफ़ी हुजे त
बोर जो ख़तरो वधी वञे थो। तंहिं करे बैराजनि जी सफ़ाई मरमत ऐं जमियल लट खे ख़तमु करणु, दरवाज़नि जे सही कम खे यकीनी बणाइण ऐं कमज़ोर हिसनि खे मज़बूत करणु तमामु ज़रूरी आहे। पर हिते ईअं थियणु ॿ सिज गॾे ॾिसण जे बराबरि आहे। बैराजनि जी असली डिज़ाइन कयल निकासी खे बहाल करण लाइ बैराजनि ते जमियल लट जी मुकमल सफ़ाई कराई वञे। जेके दरवाज़ा लट में फाथल आहिनि उन्हनि खे साफ़ ऐं मरमत करे काराइतो बणायो वञे। सिंध अंदरि वहंदड़ कश्मीर खां खारो छाण ताईं 900 किलोमीटर डिघी नदीअ जे बंदनि खे मज़बूत करण लाइ राशि वज़ीरनि ऐं कामरनि जी बंदनि ते घुमण जी बिल्कुलु ज़रूरत न आहे, पर दुनिया जे नाले वारनि फर्मनि जी निगरानी में वरी मज़बूत करण जी ज़रूरत आहे, जेको कमु ईंदड़ ॿोॾि ताईं सॼे साल में मुकमल थिए। सिंध अंदरि सिंधू ते क्रॉस कंदड़ 14 पुलियूं आहिनि, जिन में इरिगेशन सिंध जा 2 बैराज, 4 NH वारनि जूं हाईवे पुलियूं, 2 रेलवे वारनि जूं क्रॉस कंदड़ लोह वारियूं पुलियूं ऐं 5 सिंध हाईवे डिपार्टमेंट जूं आहिनि। जेके सोढ़ियूं आहिनि उन्हनि खे बंद खां बंद ताईं वेकिरो कयो वञे त जीअं पाणी खे रुकावट न थिए। हिन भेरे पाणी 5 लख क्यूसिक ताईं बि मस वियो, पर हिननि लखें रुपया ख़र्च करे रुॻो लिखियल कमु कयाऊं ऐं अरबें रुपयनि जा फंड ज़ाया कयाऊं, जंहिंजी आला सतही जांच थियणु घुरिजे त जीअं ॿीहर अहिड़ी नाअहली न थिए। इहो ई वक़्तु आहे त सिंध हुकूमत शफ़ाफ़ ऐं मुसर क़दम खणी बैराजनि जे कम ऐं निज़ाम खे बहितर बणाए, पंहिंजा ज़ाती मुफ़ाद पोइते रखी आम माण्हुनि जे तहफ़ुज़ खे यकीनी बणाए ऐं जे वाक़ई बि बहितर कमु करणु चाहियो था त कम त तमामु घणा करे सघिजनि था, जीअं दरिया ते ठहियल सोढ़ियुनि पुलियुनि खे बंद खां बंद ताईं डिघो करणु, जीअं पाणी आराम सां फैलिजी हले, को बि पोइते दबाव न थिए। ॿियो, सिंध में हलंदड़ 900 किलोमीटर जी नदी जे ॿिन्ही बंदनि ते वॾा हाईवे ठाहिण त जीअं बंद महफ़ूज़ रहनि, ट्रांसपोर्ट जो निज़ाम बि बहितर थिए ऐं अमन अमान जी सूरतहाल बि बहितर रहे। ॿी सूरत में सिंध जो आवाम हिननि जी नाअहली ख़िलाफ़ रेफरेंडम ॾींदो ऐं पोइ हुकूमत जी नाअहली सॼी दुनिया में महबूब सरवरी जे हिननि सिटनि में वाइखी थी वेंदी। नाअहल असांजो मालिया गुलशन ऐं गुलनि जो छा थींदो, बदज़ोक़ जे हथ में बाग़ रहियो मासूम वणनि जो छा थींदो, कांवनि खे इजाज़त कां जी बुलबुल जी सदा ते बंदिशा, हर शाख ते चिबरो वेठो आहे, अंजाम गुलिस्तां छा थींदो। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुखातिब जो पंहिंजो मेज़बान आहियां हबीब लगारी। साईं वक़्त जे हिन विशाल वार्ताउनि में जॾहिं बि वार्ताउनि जा पेरा खणिबा आहिनि तॾहिं दूंहं बणिजी वियल हिन देश जा शहर सड़ंदड़ महसूसु थींदा आहिनि। कुझु शहर अहिड़ा हूंदा आहिनि जंहिंजो नालो जॾहिं बि खणिबो आहे तॾहिं ज़हन में बदमनी तरी ईंदी आहे। अहिड़नि ई शहरनि मंझां कंदकोट पिणु अहिड़ो ई शहरु आहे जिते बदमनी ऐं अॻवा जूं वारदातूं हाणे त महमूल बणिजी वियूं आहिनि। कंहिंखे बि भते जी का पर्ची अचणु का नई ॻाल्हि नाहे रही। हाणे त सॼो सारो शहर बि ॼण धाड़ियुनि जे रहम करम ते आहे। अॻवा जूं वारदातूं बि रोज़ जो महमूल बणिजी वियूं आहिनि। हीउ शहर जेको कारोबारी मर्कज़ बि रहियो, हीउ शहर जिते रहंदड़ हिंदू बिरादरी जा माण्हू जॾहिं बदमनी जी बाहि में सड़णु लॻा तॾहिं हुननि हिजरत कई ऐं पोइ सरहद पार हलिया विया। पर जॾहिं हालतूं हथ वस में नाहिनि रहियूं ऐं सरहदनि जा लीका बि वधीक मज़बूत थी विया आहिनि, हाणे जॾहिं न अचण जी इजाज़त आहे न वञण जी इजाज़त आहे, सरहद जे हिन पार ऐं हुन पार रहिजी वियल माण्हुनि जे विच में रुॻो विछोड़ो ऊभो थी बीठो आहे, तॾहिं असीं कंदकोट जे हालतुनि ते नज़र डोड़ायूं था त असांखे बदमनी जी बाहि अॻे खां बि अॻरी ॿरंदे नज़र अचे थी। हीउ उहो शहरु आहे जेको कारोबारी मर्कज़ इन करे बि बणिजंदो पए वियो जो हिंदू कम्यूनिटी सां वास्तो रखंदड़ माण्हू मुसलसल हिन शहर जी बहितरी लाइ सोचे रहिया हुआ। पर जॾहिं हुकुमरान जे आशीर्वाद सां धाड़ियुनि जा हौसला वॾा थिया तॾहिं वारदातुनि पुठियां वारदातूं जनम वठणु लॻियूं ऐं पोइ हिन शहर खे बदमनी जी बाहि लॻी वई। कंदकोट जेको ख़्यालनि में निढड़ो ऐं ज़िंदगी में आम शहर लॻे थो,
हक़ीक़त में हिकु अहिड़ो कमर्शियल ऐं समाजी गिरह बणिजी वियल आहे जिते क़ानून जी कमज़ोरी, सियासी मुफ़ादनि जी साज़िश ऐं क़बाइली नफ़रतनि जो गंदलो मेल सिर ॾेई रहे थो। कश्मीर ज़िले समेत सिंध जे नंढे खंडनि ऐं ॿाराड़ी वारनि इलाइक़नि जीअं ज़मीन ते हिन वक़्तु बेज़ाब्तगी, धाड़नि जे राज ऐं लाचारी जो राज हलंदो आहे। आम शहरनि जे सफ़रनि जा रोड, बाज़ारूं ऐं चौक जिते हूंदा हुआ उते अॼु अणॼातल धुरियूं टोलियुनि जी सूरत में मुहासिरो करे मुसाफ़िरनि ते हमिलो कनि थियूं, लूटे कढनि थियूं ऐं कॾहिं कॾहिं ज़िंदगी जे राज़ निकालण ते बि पहुचनि थियूं। इन्हनि हालतुनि में पुलिस ऐं हुकूमती इदारा गैर फ़ाल नज़र अचनि था ऐं अवाम पंहिंजी हिफ़ाज़त लाइ पाण खे अकेलो महसूसु करे थो। हीअ सूरतहाल को अणॼातल ताउन नाहे बल्कि हिकु अमली नतीजो आहे। जॾहिं सरकार इंतज़ामिया जे सॼे तसलसल में शफ़ाफ़ियत, सियासी जुरत ऐं ज़िम्मेवारी जो फ़ुक़दान हुजे त ख़िला में ॿिया भरिजी अचनि था। धाड़ेल, पुठभराई कंदड़ ताक़तवर हल्का ऐं कुझु मौक़े परस्त सरदार इहो ख़िला माण्हुनि जे बुनियादी हक़नि, सफ़र जी आज़ादी, मुआशी सरगर्मियुनि ऐं तालीम जे रस्तनि ताईं खे तबाह करे थो। आवाम जेको मैदाननि में सकून ऐं ज़िंदगीअ जी तलाश में घुमे थो, अॼु ख़ौफ़ जी छांव में रहिजी वियो आहे। सवाल इहो आहे त जॾहिं इन्हनि इलाइक़नि में ऑपरेशन करण जूं दावाऊं कयूं वियूं, अरबे जा ख़र्च रिपोर्ट कया वञनि था, पर ज़मीनी हक़ीक़त बदिली नज़र नथी अचे। पोइ उन ख़र्च जी रिपोर्टेबिलिटी किथे वञे थी? जेकॾहिं गुज़िरियल 2 सालनि में कच्छ जे ऑपरेशन जे नाले ते 2 अरब रुपया जहिड़ा अंग ख़र्च ॾेखारिया विया आहिनि ऐं नतीजे में न त धाड़नि जो ख़ात्मो थियो आहे न अमन क़ाइमु थियो आहे, त हिन ओचितो ज़ाहिर थींदड़ बजट जो रस्तो ऐं इस्तेमालु जांच जोॻो आहे। अवाम खे न रुॻो हिफ़ाज़त घुरिजे पर शफ़ाफ़ियत पिणु घुरिजे त उन जा टैक्स कीअं ऐं किथां इस्तेमालु थी रहिया आहिनि। हिकु ॿियो अहम पासो आहे क़बाइली तकरारनि जो, जिन में हथियारबंद धुरियूं पंहिंजा इलाइक़ा ॿियनि लाइ नोको एरिया बणाए वेठियूं आहिनि। क़बाइली तकरार अक्सर करे ज़मीन, इज़त ऐं वसीलनि जी तक़सीम ते मबनी हूंदा आहिनि, पर जॾहिं उन्हनि इख़्तिलाफ़नि खे सियासी हिमायत या पार्टी सियासत जी पुठभराई मिली वञे त तकरार वधंदो आहे। ॿियो आम सुवाल इहो आहे त हथियार किथां ऐं कीअं पहुची रहिया आहिनि। हथियारनि जी फ़राहमी जा केतिरा ई रस्ता थी सघनि था, पर हिकु वाज़िह ॻाल्हि आहे, उन निज़ाम जी लचक ऐं कंहिं बि क़िस्म जी सियासी या माली पुठभराई जे बग़ैर उन जे रूप में हथियारनि खे अहिड़ी ताक़त ताईं पहुचाइणु मुश्किल आहे। जेकॾहिं ख़बरूं सही आहिनि त अक्सर हथियार अहिड़ियुनि क़ुवतनि या नेटवर्कनि ज़रिए अची रहिया आहिनि जेके पाण सियासी तिजारत या गैर क़ानूनी कारोबार सां जुड़ियल आहिनि, त पोइ असल एहतिसाब ऐं ट्रैकिंग उन्हनि पुठभराईंदड़ नेटवर्कनि खे धारी क़ानूनी कार्रवाई जे ताबे करण खां सवाइ नामुमकिन रहे थी। अवाम खे इहो हक़ आहे त ॼाणे त कंहिंजे हवाले सां अहिड़ा हथियार दाख़िल थी रहिया आहिनि ऐं कहिड़ा मक़ामी या ॿाहिरियुनि अंसरनि हिन अमल खे आसान बणाए छॾियो आहे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त हिकु मरबूत हिकमत अमलीअ जी जेका पुलिस, रेंजर्स, आलमी ऐं मक़ामी समाजी इदारनि खे गॾु करे ऐं गॾोगॾु इंसाफ़ जी फ़राहमी, इक़्तिसादी मुतबादिल प्रोग्राम, तालीम ऐं नौजवाननि जे रोज़गार ते ध्यानु ॾिए। मुल्क जी सतह ते जॾहिं क़ानून ऐं रियासत जी रिट जीअं हर शहर, ॻोठ ऐं रस्तनि ताईं बराबरि पहुचे, तॾहिं उहे इलाइक़ा जिन खे अॼु नोगो चयो वञे थो, वापसि अमन वारे नक्शे में शामिल थी सघनि था। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन प्रोग्राम सोच वीचार में हाणे शामिल करियूं था नामियारे कालमनिगार मोहम्मद आलम बिरोही जो लिखियलु लेख, जंहिंजो उनवान आहे सूबनि खे विरहाइण जो अमल पाकिस्तान खे जोड़ण बदिरां टोड़े विझंदो। हिन लेख जो तर्जुमो कयो आहे निज़ाम शेख। इन में को शक न आहे त सिंध ऐं बलूचिस्तान खे टुकड़ा टुकड़ा करण जा सियासी, मुआशी, नसरी ऐं इंतज़ामी असर घणो दूर रस हूंदा, जेके मुल्क में मरकज़गीर क़ुवतनि खे वधीक सगारो कंदा। गुज़िरियल 4 सालनि में ख़ैबर पख्तूनख्वा अञा ताईं अॻूणे फाटा खे ज़िम करण सां पैदा थियल सियासी, मुआशी ऐं इंतज़ामी नुक़साननि खे बर्दाश्त न करे सघियो आहे।
ऐं असांजा सियासी अॻुवान बि अञा ताईं उन्हनि इलाइक़नि खे ज़िम करण ते इतफ़ाक़ राय पैदा न करे सघिया आहिनि। मजमूई तौर ते KPK जा माण्हू बि ॿियनि निंढनि सूबनि जी आवाम जियां उन्हनि जारी सुधारनि खे रद्द कंदा रहिया आहिनि, जंहिंजो मक़सदु असल में वफ़ाक़ी कंट्रोल खे वधीक सख़्तु करणु आहे। पठाणनि जो इहो रवैयो वन यूनिट जे ज़माने खां रहियो आहे ऐं हू पंहिंजी ज़मीन ते कंहिं बि जबरी तब्दीली बाबति इंतिहाई हसास आहिनि। तारीख़ी तौर ते असांजी अशराफिया ऐं हुक्मरान तबिके हर अहिड़ी तजवीज़ जो गलो घुटियो आहे जेका उन्हनि जी सियासी मुआशी या माली मुफ़ादनि ख़िलाफ़ु हुजे या उन्हनि जे मराइतनि खे घटाए। हिननि ज़रूरी सियासी ऐं मुआशी सुधारनि खे रोकियो, जहिड़ोकि जमहूरियत जी वाध ऐं ज़रई ज़मीन जी विरासत जेका कुझु ख़ानदान जे हथनि में आहे। इहो कमु आज़ादीअ जे शुरूआती सालनि में थियणु घुरिजे हा, जीअं भारत में थियो। हिननि ॿियनि सुधारनि खे बि नाकाम बणायो, जहिड़ोकि ख़ुदि मुख़्तियार ऐं माली वसीलनि सां मज़बूत बलदियाती निज़ाम जेको अवामी सतह ते तरक़ी लाइ लाज़मी हो। उन जे बदिरां हुक्मरान तबिको बलदियाती इदारनि खे पंहिंजनि सियासी हरीफ़नि तौरु ॾिसंदो रहियो, छो त उहे बि उन्हनि फंडनि ते दावा कंदा हुआ जेके हर साल MNAs, MPAs ऐं सीनेटरनि खे मिलंदा आहिनि। उन्हनि मरायत याफ़्ता ख़ानदाननि वफ़ाक़ी सूबाई सतह ते नौकरियुनि, मुक़ररियुनि, तरक़ियुनि, बैंकनि, कर्ज़नि ऐं मुनाफ़े बख़्श ठीकनि ते कब्ज़ो कयो आहे। उहे हर महीने वॾी पघार, अलाउंसिस ऐं सफ़री सहूलियतूं खणंदा आहिनि। गॾियल क़ौमनि जे तरक़ियाती प्रोग्रामनि यानी UNDP जी 2021 वारी क़ौमी तरक़ियाती रिपोर्ट, जंहिंखे मलिहा लोधी वज़ाहत सां पेश कयो, ॿुधायो त पाकिस्तान जी अशराफिया यानी सियासतदाननि, कारपोरेट सेक्टर, ज़मींदार ऐं इस्टेब्लिशमेंट खे ॾिनल इक़्तिसादी रिआयतूं लॻभॻि $17.5 अरब यानी सॼी GDP जो 6% आहिनि। हीअ पितकड़ी अशराफिया जेका बरतानवी नवआबादी जे विरसे तौरु बची आहे, पाकिस्तान जे आम माण्हुनि जो सभ खां वॾो इस्तेहसाल कंदड़ तबिको आहे। उहे ख़ानदान इस्टेब्लिशमेंट जे गुमराह कंदड़ तजवीज़नि खे सियासी ॿोली में पेश कंदा आहिनि, जंहिं बाबति जॉर्ज ओरवेल चयो हो, अहिड़ी ॿोली जेका कूड़ खे सच, क़तल खे इज़त ऐं हवा खे मज़बूत शइ बणाए पेश करे। हिन तबिके वटि पंहिंजी सियासी बका जो अजीब शऊर आहे, जेको चापलूसी ऐं ताक़तवर धुरियनि जी ख़िदमत ज़रिए हासिलु थिए थो। हीअ ख़ुदगर्ज़ तबिको उन चूंडियल क़ुवतनि सां मिली मुल्क खे बार बार सियासी तूफ़ाननि में उछलाईंदो रहियो आहे। मग़रबी हिसे जा 4 सूबा वन यूनिट में ज़िम कया विया। बुनियादी जमहूरियत आम चूंडनि जे मुतबादिल तौरु इख़्तियार कई वई ऐं पेरिटी जो तस्वर ईअं लागू कयो वियो जो ओभर पाकिस्तान जी अक्सरियत खे लताड़ियो वियो। असल मक़सदु अयूब ख़ान जे इक़्तिदार खे दाइमी बणाइणु हो। संदसि कन्वेंशन मुस्लिम लीग बि साॻे अशराफिया ते ॿधल हुई। सरदार, वॾेरा, ज़मींदार, पीर ही जाली इंतिज़ामी ढांचो ऐं जाली चूंडनि जो इंतिज़ाम 1970 जे डिसंबर में थींदड़ आम चूंडनि खां अॻु ई ख़तमु थी वियो। अवामी लीग जेका ओभर पाकिस्तान जी अक्सरियत जमायत हुई, उनखे इक़्तिदार न ॾियणु मुल्क खे गहरी अफ़रा तफ़री में धिकियो ऐं नतीजे में पाकिस्तान जे शर्मनाक टुटण ते पूरो थियो। उनखां पोइ मुल्क में मुतफ़िक़ा तौर ते 1973 जो आईनी पार्लियामानी निज़ाम इख़्तियार कयो वियो, पर 1977 में उहो पटड़ी तां लाथो वियो। भला इहा बि का क़ौमी ज़रूरत हुई त हिकु अणचूंडियल सदर खे इंतिज़ामी इख़्तियार ॾेई नीम सदारती निज़ाम इख़्तियार कजे। हक़ीक़त में इहो रुॻो हिकु आइन टोड़नि खे बचाइण लाइ हो। अहिड़ी ताक़तवर सदारत 1985 खां 2008 ताईं 4 क़ौमी असेंबलियूं ऐं 4 चूंडियल हुकूमतूं ॾाठियूं। असांजे इंतिज़ामी दोखनि जी इहा रिवायत जेका 1955 में शुरू थी हुई, हाणे बि जारी आहे ऐं अॼु बि हाइब्रिड निज़ाम जे नाले सां साम्हूं अची रही आहे, जेको सभ खां वधीक तकरारी चूंडनि मां ठहियो। पाकिस्तान जी तारीख़ अणचूंडियल क़ुवतनि ऐं उन्हनि जे साथियुनि जी ताक़त जी लालच सां भरियल आहे, जेके हर वक़्तु वफ़ाक़ी यूनिटनि ऐं उन्हनि जे वसीलनि ते वधीक कंट्रोल चाहींदा रहिया आहिनि। मुल्क खे 12 वफ़ाक़ी यूनिटनि में विरहाइण जी तजवीज़ बि साॻी ग़ैर फितरी ख़्वाहिश जो तसलसल आहे। उहो अमल असांजे बीमारियुनि जो इलाजु न थींदो, बल्कि ज़ख़्म वधीक गहरा कंदो। असल मसइला सियासी, मुआशी ऐं इंतिज़ामी ढांचनि जी ख़राबी मां पैदा थियनि था, जिन खे असां सुधारण लाइ कॾहिं बि तयारु न आहियूं। ज़रूरत आहे त जमहूरियत, नुमाइंदा हुकूमत,
चङी हुक्मरानी ऐं आण जी बालादस्ती सां इदारनि खे संदन आइनी हदनि अंदरि रखियो वञे। असांखे ताक़तवर बलदियाती निज़ाम घुरिजनि जंहिंमें अवामी एहतसाब जो मुस्तनद निज़ाम हुजे। वॾनि शहरनि कराची, हैदराबाद, लाहौर, मुल्तान ऐं फैसलाबाद खे बि पंहिंजो अलॻि बलदियाती निज़ाम हुअणु घुरिजे जीअं दुनिया जा वॾा मेट्रोपॉलिटन हलनि था। वफ़ाक़ी यूनिट जी आबादी, एराज़ी ऐं मईशत को मसइलो न आहे जेकॾहिं सियासी ऐं इंतिज़ामी निज़ाम फ़ाल हुजनि। अमेरिका जूं कैलिफोर्निया ऐं टेक्सास रियासतूं दुनिया जूं 7 ऐं 8 वॾियूं मईशतूं आहिनि, पर उते जमहूरियत ऐं नुमाइंदगी कंदड़ इदारा पंहिंजे ज़िम्मेवारियुनि सां हलनि था। भारत में उत्तर प्रदेश जी आबादी 242 मिलियन आहे, जेका तक़रीबन पाकिस्तान जेतिरी आहे, पर उते सूबाई ऐं बलदियाती इदारा पंहिंजो कमु सरअंजाम ॾेई रहिया आहिनि छाकाणि त सियासी ऐं इंतिज़ामी निज़ाम मज़बूत आहे। असांखे घुर्बल इहो आहे त चूंडनि खे इंतिज़ामिया जी मुदाख़लत खां आज़ादु कजे ऐं इलेक्शन कमीशन खे हक़ीक़ी ख़ुदि मुख़्तियारी ॾिजे। चूंडूं इंतिहाई महांगियूं थी वियूं आहिनि जिन में रुॻो अमीर माण्हू हिसो वठी सघनि था। उन करे सुठी तजवीज़ इहा हूंदी त मुतनासिब नुमाइंदगी जो निज़ाम इख़्तियार कजे ऐं चूंड ख़र्चनि खे रियासत ऐं सियासी पार्टियूं पाण बर्दाश्त कनि जीअं तालीम याफ़्ता उमेदवारनि जो वॾो तइदादु साम्हूं अची सघे। ॿियो इहो त MNAs, MPAs ऐं सेनेटरनि खे ॾिनल तरक़ियाती फ़ंड ख़तमु कया वञनि ऐं उहे फ़ंड चूंडियल बाइख़्तियार बलदियाती इदारनि ॾांहुं मुंतक़िल कया वञनि। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं मोहम्मद आलिम बिरोही जो लिखियल लेख, जंहिंजो तर्जुमो कयो हो निज़ाम शेख। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। मुलाज़िम दुश्मन पॉलिसियूं, टैक्स ऐं एहतिजाजी तहरीक जे उनवान हेठि हसन पठान लिखियो। सिंध एम्प्लाइज़ अलायंस जे सॾ ते हिन वक़्तु सिंध जा लखे सरकारी मुलाज़िम एहतिजाजी तहरीक में शामिल आहिनि। तालीम, सिहत, आपाशी, बलदियात ऐं ॿियनि खातनि जा मुलाज़िम पंहिंजे हक़नि लाइ सरापा एहतिजाज बणियल आहिनि। संदन बुनियादी मुतालबा सादा पर इंतिहाई अहम आहिनि, जिन में DRA अलाउंस ॾियणु, पघारनि में वाधारो, नवनि पेंशन रूल जी वापसी ऐं ग्रुप इंश्योरेंस सर फ़हिरिस्त आहिनि। इहो सवालु अहम आहे त जॾहिं वफ़ाक़ ऐं ॿियनि टिनी सूबनि में मुलाज़िमनि खे डिस्पेरिटी रिडक्शन अलाउंस मिली रहियो आहे, तॾहिं सिंध जे मुलाज़िमनि सां अहिड़ो तफ़रीक़ वारो रवैयो छो पियो इख़्तियार कयो वञे। हिक मुल्क में कमु कंदड़ मुलाज़िमनि लाइ मुख़्तलिफ़ पॉलिसियूं नाइंसाफ़ी सां गॾु इंतिज़ामी अफ़रा तफ़री जो माहौल पिणु पैदा कनि थियूं। घाटे टोड़ महांगाई जे हिन दौर में जॾहिं रोज़मर्रा जी ज़रूरत वारियुनि शयुनि जूं क़ीमतूं आसमान खे छुही रहियूं आहिनि, तॾहिं पघारनि में ख़ातिर खां वाध खां सवाइ मुलाज़िमनि लाइ जियापो तमामु घणो ॾुखियो बणिजंदो पियो वञे। साॻे वक़्तु नवनि पेंशन रूल ज़रिए मुलाज़िमनि जे मुस्तक़बिल खे पिणु ग़ैर महफ़ूज़ बणायो वियो आहे। पेंशन कंहिं बि मुलाज़िम जी ज़िंदगी जो आख़िरी सहारो हूंदो आहे। उन में कटौती न रुॻो मुलाज़िमनि खे मुतासिर कंदी, पर संदन ख़ानदाननि खे बि माली बहिरान में धिके छॾींदी। हिकु तरफ़ मुलाज़िमनि खे संदन जाइज़ हक़ न पियो ॾिनो वञे त ॿिए तरफ़ हुकूमत जा कटौतियुनि जी सूरत में मथनि अणसिधा वार जारी आहिनि। इन हवाले सां हलंदड़ माली साल 2024-25 जी शुरूआति 2 महीननि में पघारदार तबिके लाइ 85 अरब रुपया इनकम टैक्स जे नाले में उगाड़िया विया आहिनि, जॾहिं त गुज़िरियल साल एतिरे अरसे अंदरि उहा उगाड़ी 70 अरब रुपया हुई, जंहिंमें 21% ताईं इज़ाफ़ो कयो वियो आहे। जंहिंमां साबित थिए थो त हुक्मरान अशराफिया लाइ टैक्स पॉलिसी जो मतिलबु मुल्की मैशत जी बहितरी न आहे, पर पघारदार तबिके जे खीसे ते धाड़ो हणणु आहे। सरकार खे सभ खां वधीक सणावा नज़र अचनि था उहे माण्हू जिन जूं पघारूं हर महीने बैंकनि ज़रिए अचनि थियूं, जिन खां हिकु क्लिक वसीले कटौती थी सघे थी। FBR जी पंहिंजी रिपोर्ट ॿुधाए थी त नान कारपोरेट मुलाज़िमनि खां 41 अरब रुपया, कारपोरेट मुलाज़िमनि खां 20 अरब रुपया ऐं सूबाई मुलाज़िमनि खां 10.5 अरब रुपया, जॾहिं त वफ़ाक़ी मुलाज़िमनि खां 7.6 अरब रुपया वसूल कया विया आहिनि। ॿिए तरफ़ वॾनि सरमाएदारनि ते लागू कयल नवनि टैक्सनि मां ख़ातिर खां नतीजा न मिलण वारो अमल ज़ाहिर करे थो त हिन मुल्क अंदरि पॉलिसी ठाहींदड़नि लाइ सभ खां आसान टारगेट रुॻो पघारदार माण्हू ई आहिनि। पाकिस्तान जी सियासी मैशत ऐं हुकूमतनि में टैक्स जो सवाल हमेशह वॾनि वापारियुनि, सरमाएदार ऐं टैक्स निज़ाम खां पाण खे ओझल रखण वारनि जे ख़िलाफ़ु हूंदो आहे।
पर अमली तौर वरनि टैक्स चोरनि, वरनि वापारियुनि ऐं वरनि ज़िमीदारनि ताईं हुकूमत पहुचण ई नथी ॾिए। इहो ई सबबु आहे जो हर माली साल में असेंबली में वाइदा थियनि था त टैक्स जो दाइरो वधायो वेंदो, पर जॾहिं बजट अचे थी त पहिरियों वार सरकारी मुलाज़िमनि, उस्तादनि, नर्सनि ऐं क्लार्कनि ते थिए थो। नवनि टैक्सनि जे करे ख़ासि तौर ते नंढनि मुलाज़िमनि ऐं पेंशननि ते वॾो भार विधो वञे थो, जॾहिं त इहे अॻु में ई महदूद आमदनी ते गुज़ारो करण ते मजबूर आहिनि। मुलाज़िम चवनि था त पेंशन मां कटौती ख़तमु कई वञे। महांगाई ऐं टैक्स जे भार जे मुक़ाबले में पघारनि में मुनासिब वाध न थियण सबबि मुलाज़िम तबिको सख़्तु दबाव में आहे। महांगाई जी शरह जे हिसाब सां पघारनि में हर साल बाक़ाइदे वाध कई वञे, जंहिं मुलाज़िमनि जी क़ुवत ख़रीद बरक़रार रहे। जॾहिं हिकु सरकारी उस्ताद या हिकु नंढे मुलाज़िम जी पघार मां टैक्स कटिजण खां पोइ बिजली जा बिल, गैस जे अघनि ऐं रोज़ानी ख़र्चनि सां विढ़ंदे थकिजी पए थो, तॾहिं हू रोडनि रस्तनि ते निकिरी एहतिजाज करण ते मजबूर थियो आहे। एहतिजाज कंदड़ मुलाज़िम वाज़ह करे रहिया आहिनि त हू रियासत ख़िलाफ़ु न पर पंहिंजे जाइज़ हक़नि लाइ आवाज़ उथारे रहिया आहिनि। जेकॾहिं हुकूमत संदनि मुतालबनि खे नज़रअंदाज़ कंदी रही त एहतिजाज जो दाइरो वधंदो ऐं उनजा मनफ़ी असर सिधो सो आवाम ते पवंदा। स्कूलनि में पढ़ाई मुतासिर थींदी, अस्पतालनि में इलाज जूं सहूलियतूं घटिजंदियूं ऐं ॿियनि सरकारी कमनि में बि रुकावटूं ईंदियूं। हुकूमत खे फ़ौरी तौर ते मुलाज़िमनि जा मुतालबा तस्लीम कंदे पघारनि में मुनासिब वाध करणु, DRA अलाउंस जारी करणु ऐं पुराणा पेंशन ज़ाब्ता बहाल करणु घुरिजनि। इहा न रुॻो इंसाफ़ जी तक़ाज़ा आहे, पर हुकूमती इस्तेहकाम ऐं अवामी भलाई लाइ बि लाज़मी आहे। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं हसन पठाण जो लिखियल ख़ूबसूरत लेख। इन्ही ते ई प्रोग्राम सोच वीचार जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा सदा देस परदेस सारा वसन। कॾहिं सींद सिंधी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाए अचनि। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन